एग्रो फर्टिलाइज़र कंपनी जी ज़िले इंतज़ामिया से चालाकी कई है। डीसी के ख़त ते रुगो 10,000 बोरियूं फराहम कयो वियूं आहिनि। अवांखे अपडेट कंदालू अहम खबर है। एसडीपी न्याम फतेह समेजो पारा एंग्रो गेट ॿाहिरां अॼु धरणो हणण जो ऐलान कयो हो। एंग्रो जे ख़त बाद धरणो मुलतवी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। मां शेयर कंदालू डीसी घोटकी गुज़िरियल हफ़्ते एफएफसी ऐं एंग्रो के ख़त लिखी मक़ामी आबाद करण लाइ यूरिया जी ख़ासि कोटा तलब कई हुई। मीरपुर माथिलो बाबा के अपडेट कंदालू एंग्रो फर्टिलाइज़र कंपनी जी ज़िले इंतज़ामिया से चालाकी। डीसी के ख़त ते रुगो 10,000 बोरियूं फराहम कयूं वयूं। कंपनी के लिखियल ख़त में किथे भी नाहे जणायो वियो त 10,000 बोरियूं रोज़ानो फराहम कयूं वेंदियूं। तफ़सील वठंदासीं मीरपुर माथिले मां लतीफ़ वसीर खां। लतीफ़ आगाह कजो। जी बिशारत बिल्कुल देर की एग्रो फर्टिलाइजर कंपनी पारां ज़िले इंतज़ामिया सां चालाकी कंदे जंहिंमें डीसी घोटकी पारां घोटकी जे खाद फैक्ट्री में ख़त लिखियो वियो जंहिंमें एफएफसी एग्रो के आबाद करण जी जेका आहे खाद जी कोटा वधाई वञे। डेली बेसिस ते जेको कंपनी पारां ख़त जारी कयो वियो उनमें किथे बि न ॼाणायो वियो हर रोज़ जे बुनियाद ते जेको आहे आबाद करण खे खाद ॾिनी वेंदी। पर उन सां गॾोगॾु कंपनी एग्रो खिलाफ़ जेका आहे देर के खिलाफ़ एसडीपी जे वाइस चेयरमैन जा फता समेजो आबाद करण पर धरणे हणण जो ऐलान कयो वियो। उन खां पोइ उतां जो जेको पीआरओ आहे एग्रो जो हुन उते पहुची करे उनखे ख़त नो यकीन दयानी कराई त असां जेका 10,000 बोरियूं ॾिनी वयूं आहिनि। पर उन सां गॾु एसडीपी जा फता समेजो चयो आहे त जेकॾहिं इन ते अमल न थियो त डीसी ऑफिस खां एहतिजाज कयो वेंदो। उन सां गॾोगॾु चयो त स्पेशल कोटा ते जेके 10,000 बोरियूं मिलियूं नी घोटकी जे लाइ। पर उन सां गॾु जेके 3300 बोरियूं हर रोज़ जे बुनियाद ते मिलनि थियूं उहे बि प्राइवेट फैक्ट्री में रखी करे सॼो खाद जेको आहे उतां जे आबाद करण कंदो हूंदो। पर उन सां गॾु हीउ जेको डीसी घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला पारां ख़त लिखियो वियो घोटकी जे खाद फैक्ट्रियुनि पारां घोटकी जे आबाद करण खे सख़्तु ज़रूरत आहे खाद जी स्पेशल कोटा ॾिनी वञे डेली बेसिस ते। पर एग्रो इंतज़ामिया पारां ज़िले इंतज़ामिया सां चालाकी कंदे जो ख़त शाया कयो वियो उनमें किथे बि हर रोज़ जे बुनियाद ते न ॼाणायो वियो सिर्फ़ु 10,000 स्पेशल कोटा ॾिनी विया। जी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।